नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त अमेरिका जी दहशतगर्दी ऐं ईरान जे कमांडर क़ासिम सुलेमानी जी शहादत जे सिलसिले में अॼु न्यूज़ सईदाबाद में शिया उलमा काउंसिल ज़िले मटियारी पारां मस्जिद फ़ातिमा अल ज़हरी खां तालका प्रेस क्लब न्यूज़ सईदाबाद ताईं सभई माण्हुनि पारां एहतिजाजी रैली कढी वई। रैली में शरीक माण्हू अमेरिका मुर्दाबाद, इसराइल मुर्दाबाद जा ज़ोरदार नारा हणी रहिया। रैली खे मौलाना मुरीद अली, मरी मोहम्मद अली ख़ासकी अली, मौलाना कुर्बान भिटशाही, मौलाना फ़हीम अली इनकलाबी, सूबाई प्रेस तर्जमान कुर्बान अली हैदरी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त ट्रंप दुनिया जो वॾे में वॾो दहशतगर्द आहे, पर उन खे यादि रखणु घुर्जे त हिन मोमिननि सां टकर खाधो आहे जेको पंहिंजे कमांडर क़ासिम सुलेमानी जो ज़रूर पलांद कंदा। असांजे पुरअमन जदोजहद खे असांजी कमज़ोरी सम्झियो वियो आहे। असां पुरअमन ज़रूर आहियूं, पर इरादनि जा पका पुख्ता आहियूं। असां पंहिंजे प्यारनि जे खून जो पलांद ज़रूर वठंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।